दावत इस्लामी ऐं इमाम अहमद रज़ा ख़ान खे केतिरो मञंदी आहे? सुभान अल्लाह। दावत इस्लामी आहे ई आला हज़रत इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैहि जे फैज़ जो मज़हर। दावत इस्लामी इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैहि जे फैज़ान फैज़ खे ई तक़सीम फ़रमाए रही आहे। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी अबू बिलाल मुहम्मद इलियास अत्तार क़ादरी मुद्दज़िल्लुहुल आली रब करीम जी ज़ात बाबरकात सनन जो सायो असां ते सलामत फ़रमाए। अवां का तक़रीर अमीर अहले सुन्नत जी शायदि अवां ॿुधी हुजे जंहिंमें आला हज़रत जो ज़िक्र ख़ैर न फ़रमाया हुजनि। हर तक़रीर जे अंदरि आला हज़रत जो ज़िक्र ख़ैर ऐं दावत इस्लामी खे पाबंद फ़रमायो वियो त इमाम अहले सुन्नत जी तहक़ीक़ात ते अखियूं बंदि आहिनि। इमाम अहले सुन्नत खे फॉलो फ़रमायो। शुरूअ खां अवां खां जॾहिं सवाल थींदा रहिया आहिनि अवां जी आइडियल कहिड़ी हस्ती आहे? फ़रमाए मुंहिंजी आइडियल इमाम अहले सुन्नत आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जी ज़ात पाक आहे। जॾहिं बानी दावत इस्लामी आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैहि खे अहिड़े अंदाज़ सां बयानु फ़रमाइनि था अवां सम्झी सघो था त दावत इस्लामी ऐं आला हज़रत जो लिंक केतिरे क़दुरु मज़बूत हूंदो। त आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैहि जे फैज़ान जो ॿियो नालो जेकॾहिं हिन दौर जे अंदरि असां चऊं त बिला मुबालगा उहा दावत इस्लामी आहे जेका इमाम अहले सुन्नत जे फैज़ान खे तक़सीम करे रही आहे। कोशिशूं आहिनि इमाम अहले सुन्नत जूं किताबूं जदीद आसान उसलूब सां शाया कयूं वञनि ताकी अवाम ख़वास उन्हनि किताबनि सां मुस्तफ़ीद थी सघे। त दावत इस्लामी यानी आला हज़रत रहमतुल्लाहि ताला। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।